بسم الله الرحمن الرحيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين وصلى الله على سيدنا محمد وآله الطيبين الطاهرين المعصومين. أما بعد، فقال الله سبحانه وتعالى في كلامه المجيد: بسم الله الرحمن الرحيم. ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين. अज़ीज़ान मोहतरम, मार्फत इमाम ज़माना जे मौज़ू सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। इमाम महदी अलैहिस्सलाम जे वजूद ते क़ुरान में जा दलाइल पेश आहिनि तव्हांजी ख़िदमत में। सूरे बक़रा जी आयत नंबर 155 इमाम सादिक़ अलैहिस्सलाम जन खां पुछियो वियो त इमाम अलैहिस्सलाम जन फरमाइनि था पंहिंजे सहाबा किराम खे त इन आयत में जा मुराद असांजो ॾाॾो हुसैन ऐं असांजो क़ाइम इमाम महदी अलैहिस्सलाम आहे। त जनाब ज़ुरारा अॻिते तफ़सील पुछंदे करे इमाम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त या यब्न रसूलल्लाह, इन जी थोरी असांखे तफ़सील सम्झाइजो। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था त तव्हां नज़र कयो त हिक पासे हिन आयत में इम्तिहान जो ज़िक्र आहे, त ॿिए पासे वरी ख़ुशख़बरीअ जो ज़िक्र आहे। हिक पासे ख़ुदावंद करीम इम्तिहान वठण जो वाइदो करे पियो, त ॿिए पासे ख़ुदावंद करीम ख़ुशख़बरी पियो ॾिए। त इन ख़ुशख़बरीअ मां मुराद छा आहे, मां तव्हांखे बयानु करे ॿुधायां थो। इमाम अलैहिस्सलाम जन फरमायो त असांजो ॾाॾो हुसैन करबला जे मैदान में 10 मुहर्रम जे ॾींहुं इम्तिहान जी घड़ी में हुया। 3 ॾींहंनि खां बुखिया ऐं प्यासा हुया। बुख ऐं प्यास जो ख़ुदावंद करीम उन ॾींहुं इम्तिहान वरितो त जवान ऐं अक़रबा ऐं असहाब शहीद थिया। उन्हनि जी शहादत सां ख़ुदावंद करीम इम्तिहान वरितो। इहो थियो अमवाल वल अनफुस जो जेको आहे सो इम्तिहान। वसमरात ऐं समरात जे अली अकबर ऐं अली असगर शहीद थी विया हलिया। इन्हनि जो बि इहो बि इम्तिहान, इन्हनि जी शहादत सां इम्तिहान वरितो हुयो असांजे ॾाॾे खां। ऐं आख़िर में ख़ुदि करबला जी सरज़मीन ते सजदो करे करे ख़ुदावंद करीम जी ज़ात जे आॾो शहादत पाताऊं। त इमाम अलैहिस्सलाम जेॾी महिल शहादत पाती त इमाम अलैहिस्सलाम उन वक़्तु चवनि था फुज़्तु व रब्बिल काबा, त मां अल रब्बे काबा जी ज़ात जो कसम, मां कामयाब थी वियुसि हलियो। त इमाम अलैहिस्सलाम वरी ॿियनि रिवायात में नुकात मिलनि था त इमाम अलैहिस्सलाम इहे जुमिला चया आहिनि: रज़ी तो बेरिज़ाइक या अल्लाह, त मां तुंहिंजी रिज़ा में राज़ी आहियां या अल्लाह। त ॿिए पासे वरी ख़ुदावंद करीम इन इम्तिहान जे कामयाबी जो इनाम ॾिए थो त अए हुसैन, मां तोखे इन इम्तिहान जी कामयाबी जे बदिले हिकु ख़ुशख़बरी ॾियां थो। त ॿी आयत में आहे त वमन कुतल मज़लूमन फ़क़द जअलना लिवलियही सुल्ताना, त जेको मज़लूम क़त्ल कयो वियो असां उन जे वारिस ऐं वली खे बादशाह बणायो, सुल्तान बणायो। इमाम अलैहिस्सलाम चए थो त इन आयत खे न मदे नज़र रखी करे ॾिसो त ख़ुदावंद करीम मज़लूम जो बि ज़िक्र कयो आहे, त उन जे वली जो बि ज़िक्र कयो आहे, ऐं उन जे वली खे सुल्तान बणाइण जो ज़िक्र कयो आहे। त वरी इन साॻी आयत जेका पहिरियां असां पेश कईसीं उन में ख़ुदावंद करीम व बशिर साबिरीन, ऐं मुहम्मद इहा ख़ुशख़बरी ॾे सब्र करण वारनि खे त तव्हां सब्र कयो, तव्हांजे सब्र जे बदिले असां तुंहिंजे वारिस खे सुल्तान बणाईंदासीं। त पूरी जेका सुरूर ज़मीन उन जे हवाले कंदासीं। त इमाम अलैहिस्सलाम अॻिते बयानु कंदे चवनि था वहुअल क़ाइमु अल मुंतज़िरु अल महदी मिन्ना, उहो क़ाइम आहे, मुंतज़िर आहे, महदी असां मंझां आहे। मिन वुल्द जद्दिन अल हुसैन, मुंहिंजे ॾाॾे हुसैन जी औलाद मंझां हूंदो। व वलीहु, ऐं उन जो वली हूंदो। नाज़रीन मोहतरम, अञा इमाम अलैहिस्सलाम जी विलादत न थी आहे
त पहिरियां ई इमाम अलैहिस्सलाम जे वजूद जूं ख़बरूं ॾिनियूं वञनि थियूं क़ुरान जी रोशनी में जा ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जे अहादीस में जा ऐं अहले बैत अलैहिस्सलाम ख़ुदि बयानु कंदे नज़र अचनि था। इहो एसी ताईं मुख़्तसर कंदे वक़्त जी नज़ाकत कंदे क़ुरान पाक में जा इमाम अलैहिस्सलाम जे वजूद ते दलाइल इंशाअल्लाह आईंदा निशस्तुनि में असां तव्हांजे आॾो पेश कंदासीं त इमाम अलैहिस्सलाम जे वजूद ते आइमो अहल बैत आइमो अतहार ऐं अंबिया जे अहादीस कलाम में फरामीन में इमाम अलैहिस्सलाम जे वजूद ते दलाइल। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।